Bismillahirrahmanirrahim. Assalamu alaikum. I am Mohammad Sharif and you are watching Sindhi Knowledge Factory channel. In this video we will be learn about present indefinite tense. अॼु जेको वीडियो आहे इन वीडियो जे अंदरि असां जेको सिखण वारा आहियूं इहो असां सिखंदासीं प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस जे मुतलिक़ आख़िर इहो छा आहे ऐं इन जो कहिड़ो किरदारु आहे ग्रामर में ऐं इन जी मदद सां असां कहिड़ा उहे जुमिला आहिनि जिन्हनि खे असां इंग्लिश में ट्रांसलेट करे सघूं था। हिन वीडियो में वधण खां पहिरीं उन्हनि नवनि महिमाननि खे गुज़ारिश कंदुसि जेके असांजे हिन चैनल ते नया आहिनि, महिरबानी करे असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं असांजे हिन वीडियो खे लाइक कनि ऐं जेको बेल आइकन जो बटन ईंदो आहे उन ते बि प्रेस कनि ताकी असांजी जेका नेक्स्ट अचण वारी यानी कि ॿियो जेको बि लेक्चर अचण वारो आहे उहो अव्हांखे मिली सघे। हाणे असां वञूं था पंहिंजे टॉपिक ॾांहुं ऐं पंहिंजे जेको हीउ लेक्चर ॾांहुं त आख़िर प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस आहे छा। लेकिन इन खां पहिरीं अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त प्रेज़ेंट इंडेफिनाइट खां पहिरीं असांखे इहो मालूम हुजणु खपे त प्रेज़ेंट टेंस छा हूंदो आहे। प्रेज़ेंट टेंस खे पहिरीं बि जेको गुज़िरियल लेक्चर उन में ॿुधाए चुका आहियां त प्रेज़ेंट टेंस उहो टेंस हूंदो आहे जंहिंमें असां कमु करे रहिया आहियूं या उहो ज़मानु उहो वक़्तु हूंदो आहे जेको हली रहियो हुजे उन खे असां प्रेज़ेंट टेंस चवंदा आहियूं। त हाणे असां जेको हिन लेक्चर जे अंदरि सिखण वारा आहियूं उहो आहे प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस। त हलूं था उन ॾांहुं। सभिनी खां पहिरीं असांखे इहो मालूम हुअणु घुरिजे त हाउ मेनी ब्रांचिस ऑफ प्रेज़ेंट टेंस। प्रेज़ेंट टेंस जूं ब्रांच जेका आहिनि उहे केतिरियूं आहिनि ऐं जेको प्रेज़ेंट टेंस आहे इन खे केतिरनि शाखनि जे अंदरि डिस्क्राइब कयो वियो आहे ऐं इन खे केतिरनि शाखनि जे अंदरि जेको आहे डिवाइड कयो वियो आहे उहे कहिड़ा वक़्त आहिनि जिन्हनि जे अंदरि जेको प्रेज़ेंट टेंस खे तक़सीम कयो वियो आहे। हलूं था इन्हनि ॾांहुं। देयर आर 4 ब्रांचिस ऑफ प्रेज़ेंट टेंस। प्रेज़ेंट टेंस जूं घणियूं ब्रांचूं आहिनि? 4 ब्रांचूं आहिनि। नंबर 1 प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस, नंबर 2 प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस, नंबर 3 प्रेज़ेंट परफेक्ट टेंस, नंबर 4 प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। ही 4 जेके आहिनि इहे शाखूं आहिनि हिन प्रेज़ेंट टेंस जूं। अॼु जेको लेक्चर आहे उहो नंबर 1 यानी कि प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस जे मुतलिक़ आहे ऐं हिन जे अंदरि पाण प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस खे ई पढ़ंदासूं। प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस। हाणे अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त आख़िर प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस छा हूंदो आहे। प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस जेको आहे उहो हूंदो आहे जेको असां आदती तौरु कमु करियूं यानी कि डेफिनेशन जे अंदरि पाण पढ़े करे अव्हांखे ॿुधायां थो त प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस छा हूंदो आहे। इट्स यूज़ टू एक्सप्रेस ऑन एक्शन इन प्रेज़ेंट टाइम। जेको उहो कमु हूंदो आहे जेको प्रेज़ेंट टाइम जे अंदरि थियो हुजे या हैबिचुअली थियो हुजे तंहिंखे असां प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस चवंदा आहियूं। यानी कि जेको असां कमु डेली कंदा आहियूं ऐं हींअर करे रहिया आहियूं यानी कि कयो आहे उन खे असां प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस चवंदा आहियूं। जेको तव्हांखे ॿुधाईंदो हलां त प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस खे पंहिंजी वर्डिंग जे अंदरि ॿुधाईंदो हलां जेको तव्हांखे कोन्हे ॿुधायो त प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस उहो टेंस हूंदो आहे जंहिंजो सिंधी में सुञाणप हीअ आहे त जेको जुमिलो जंहिंजे आख़िर में थो, थी, था, थियूं वग़ैरह अचे उन खे असां प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस चवंदा आहियूं। जीअं त सबक़ु लिखां थो, उहे मानी खाइनि था, ही कार हलाए थो, यानी कि उहो जुमिलो जंहिंजे आख़िर जे अंदरि थी, थो, था जो साउंड अचे या इहो थी, था, थो अखर अचे लफ़्ज़ अचे इन खे असां चवंदा आहियूं प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस। उमेद करियां थो त तव्हांखे सम्झ अची चुको हूंदो त प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस हूंदो छा आहे। हिकु उहो जुमिलो जंहिंजे आख़िर में थी, था, थो वग़ैरह अचे उन खे असीं प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस चवंदा आहियूं। दोस्तो हाणे अव्हांखे इहो लॻी रहियो हूंदो त हीअ जेको आहे नंढी ॻाल्हि खे वॾी ॻाल्हि करे ॿुधाए पियो। हाणे मुंहिंजी आदत आहे त जेसीं ताईं क्लियर नथो थिए मुतमीन नथो थियां तेसिताईं उन ई टॉपिक खे न छॾंदो आहियां। हाणे अगरि हिन टॉपिक जे अंदरि अव्हांखे का बि डिफ़िकल्टी अचे त अव्हां मूंखे कमेंट करे ॿुधाए सघो था या मुंहिंजे व्हाट्सअप नंबर ते कॉल करे सघो था या उन ते टेक्स्ट वग़ैरह करे मूंखां अव्हां पुछी सघो था। इहो अव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि त प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस जे बारे में या अॻिते अचण वारनि जेके लेक्चर आहिनि उन्हनि जे बारे में अगरि जेका ॻाल्हि अव्हांखे सम्झ न अचे उहो अव्हां मूंखां ॿुधी सघो था ऐं उन जे बारे में कोशिशि करे अव्हांखे वीडियो जी सूरत में बि सम्झाईंदुसि जंहिंखे यूट्यूब ते अपलोड न कंदुसि पर अव्हांखे व्हाट्सअप जे थ्रू ॾेई छॾींदुसि
पर इन खां पहिरीं अव्हांखे ॿुधाईंदो आहियां त असांजो जेको हीउ लेक्चर आहे अञा रहियल आहे। नंबर जेको आहे हीअ अफर्मेटिव। अच्छा, अफर्मेटिव छा खे चवंदा आहिनि, अफर्मेटिव छा आहे ऐं अफर्मेटिव प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस मां किथां अची वियो। प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस जे अंदरि 3 क़िस्म हूंदा आहिनि, नेगेटिव यानी कि नाकारी जुमिला, हाकारी जुमिला ऐं सवालिया जुमिला। हिननि ॻाल्हियुनि खे असां मद्देनज़र रखंदे असांखे इंग्लिश में असां जेको अफर्मेटिव लिखियो आहे जंहिंजी माना आहे हाकारी जुमिला। अच्छा, उहे जुमिला जेके हाकारी हुजनि तंहिंखे असीं अफर्मेटिव चवंदा आहियूं। ऐं इन जो जेको फार्मूलो आहे यानी कि इन जी जेका फॉर्मेशन आहे उहा सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट। हाणे हिते अव्हांखे सभिनी खां पहिरियों इहो बि ॿुधाईंदो आहियां त सब्जेक्ट छा हूंदो आहे, वर्ब छा हूंदो आहे ऐं ऑब्जेक्ट छा हूंदो आहे। सब्जेक्ट जेको हूंदो आहे उहो हूंदो आहे कमु करण वारो। अच्छा, जेको कमु जुमिले जे अंदरि कमु करे पियो तंहिंखे असीं सब्जेक्ट चवंदा आहियूं। जीअं लाइक करियो त आऊं कार हलायां थो। अच्छा, कार हलाइण वारो केरु आहे? आऊं, यानी कि आऊं हीअं बसि चई सघां थो त असद कार हलाए थो। असद जेको नालो आहे इन खे असीं सब्जेक्ट चवंदा आहियूं। ऐं जेको वर्ब आहे, वर्ब चवंदा आहियूं को बि कमु। अच्छा, कम खे असीं वर्ब चवंदा आहियूं। जीअं त असद कार हलाए रहियो आहे। अच्छा, हिन जो कमु छा आहे? हिते कार खे हलाइणु आहे, कार खे धोइणु आहे, कार खे विकिणणु आहे, कार खे ख़रीदणु आहे, कार खे छा करे पियो, कमु हिते कहिड़ो शो पियो थिए। हिते जेको कमु आहे इहो आहे त असद कार हलाए थो। हलाइणु जेको आहे कमु आहे तंहिंखे असीं वर्ब चवंदा आहियूं। एंड देन ऑब्जेक्ट। अच्छा, ऑब्जेक्ट छा हूंदो आहे? ऑब्जेक्ट असां चवंदा आहियूं जंहिं ते कमु थी रहियो हुजे। असद कार हलाए रहियो आहे। अच्छा, हाणे हीअं बि थी सघे थो त असद छा हलाए रहियो आहे? कार हलाए रहियो आहे, साइकिल हलाए रहियो आहे, बाइक हलाए रहियो आहे, अदरवाइज़ या ॿी का बि शइ हलाए रहियो आहे। हिते असांखे मालूम पियो त असद कार हलाए रहियो आहे। अच्छा, जेको कार हलाए रहियो आहे हिते असां लफ़्ज़ कार जेको नालो आहे इन खे असीं ऑब्जेक्ट चवंदा आहियूं। उमेदु खणियां थो त अव्हांखे हीउ सब्जेक्ट, वर्ब एंड ऑब्जेक्ट सम्झ में अची चुको हूंदो। त सब्जेक्ट हूंदो आहे कमु करण वारो, वर्ब हूंदो आहे को बि कमु ऐं ऑब्जेक्ट हूंदो आहे जंहिं ते कमु थी रहियो हुजे। हाणे वधंदे असांखे अफर्मेटिव सम्झण जी कोशिशि कयूं था। इन मिसाल जी सूरत में शी ईट्स मेल, ही मानी खाए थी, आई राइट अ लेटर, ऐं ख़त लिखां थो। ठीकु आहे, हिते अव्हां हिकिड़ी ॿी शइ ॾिसी रहिया हूंदो त जेको आहे शी ईट्स। अच्छा, ईट्स हिते छा लाइ अची वियो आहे? ईट छो न आयो ऐं हिते राइट छो आहे ऐं हिते राइट्स छा लाइ न आयो? इहो अव्हांखे ॿुधाईंदो वञा त अगरि को बि जुमिलो हुजे उन में सब्जेक्ट ही हुजे, शी हुजे, इट हुजे या को वरी नालो हुजे, तंहिं में असां वर्ब जे अॻियां एस या ई एस जो इज़ाफ़ो कंदा आहियूं। जीअं हिते ॾिसो शी जेको आहे सब्जेक्ट आहे जंहिंजे वर्ब में असां एस जो इज़ाफ़ो कयो आहे। अगरि असां हिन वर्ब में एस जो इज़ाफ़ो न कंदासूं त असांखे ही इंग्लिश ग्रामर जे हिसाब सां, उन जे कानून जे हिसाब सां हीउ जुमिलो ग़लति हूंदो। अच्छा, उन खां पोइ आहे आई राइट अ लेटर। हिते असांखे वर्ब में को बि इज़ाफ़ो न आहे करिणो। छो जो हिते सिंगुलर वर्ड आहिनि। जीअं आई, जीअं ॾिसो आई हुजे, दे, यू, वुई, इहे जेके प्लूरल लफ़्ज़ आहिनि हुननि जे अंदरि असां वर्ब में इज़ाफ़ो कोन कंदा आहियूं। उमेदु करियां थो त अव्हांखे सम्झ अची चुको हूंदो त एस या ई एस जो इज़ाफ़ो किथे कयो वञे थो ऐं जेके आहिनि ऐं उन खां पोइ जुमिलो अफर्मेटिव जो बि अव्हांखे सम्झ में अची चुको हूंदो त अफर्मेटिव चवंदा आहिनि हाकारी जुमिले खे। जीअं त आऊं स्कूल वञा थो, हिते न आऊं सवाल करे रहियो आहियां, न वरी नाकारी जुमिलो चई रहियो आहियां। सिंपल आई गो टू स्कूल, आऊं स्कूल वञा थो। उमेदु करियां थो त अव्हांखे अफर्मेटिव सम्झ आयो हूंदो। अगरि कोई बि अव्हांखे सम्झ न अचे या का अव्हांखे डिफ़िकल्टी हुजे, किथे अव्हांखे का प्रॉब्लम हुजे त महिरबानी करे असांखे कमेंट कंदा करियो या वरी असांखे व्हाट्सअप ते मैसेज कंदा करियो। उन खां पोइ आहे नोट। नोट में असां ॾिसो इहो वरी पढ़ूं था त इफ़ वी यूज़ इन सब्जेक्ट। अगरि असां सब्जेक्ट जे अंदरि ही हुजे, शी हुजे, इट हुजे या नाउन, ठीकु आहे, उन में असां ऐड कंदा आहियूं वर्ब में एस या ई एस जो इज़ाफ़ो कंदा आहियूं। इहा ॻाल्हि अव्हांखे पहिरीं ऑलरेडी ॿुधाए चुको आहियां त अव्हांखे सम्झ में अची चुकी वेंदी। पर हिते बि अव्हांखे ॿुधाईंदो वञा त आई प्ले क्रिकेट। आई सां गॾु प्लेस जे अंदरि का बि इज़ाफ़ो कोन्हे थियो। अच्छा, हीअ अची वियो तंहिंजे करे त असीं प्लेस चवंदासूं। उमेदु करियां थो तव्हांखे नोट सम्झ अची चुको हूंदो जेको ऑलरेडी तव्हांखे सम्झाए चुको आहियां।
उन खां पोइ आहे नेगेटिव। अच्छा, नेगेटिव चवंदा आहिनि नाकारी जुमिले खे। उहे जुमिला जेके नाकारी सूरत में हुजनि तंहिंखे असीं नेगेटिव चवंदा आहियूं। इन जी जेका फॉर्मेशन यानी फार्मूला जेको आहे उहा सब्जेक्ट प्लस डू नॉट, डज़ नॉट प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब एंड देन ऑब्जेक्ट। अच्छा, इन में असीं पहिरीं इहो सम्झण जी कोशिशि कंदासूं त डज़ नॉट एंड डू नॉट किथे किथे इस्तेमालु थिए थो। अच्छा, डज़ नॉट जेको आहे उहो ही हुजे, शी हुजे, इट हुजे या को नालो हुजे, तंहिंसां असीं डज़ नॉट इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं डू नॉट जेको आहे उहो आई, वी, यू, दे या वरी प्लूरल नेम जेके आहिनि उन्हनि सां असीं डू नॉट इस्तेमालु कंदा आहियूं। इन्हनि खे असीं जुमिले जी मदद में सम्झण जी कोशिशि कंदा आहियूं। त दे डू नॉट, अच्छा दे डू नॉट रीड लेसन। अच्छा, इन जी जेका ट्रांसलेट हूंदी त उहे सबक़ न पढ़नि था। त हिते जेको आहे ही सां गॾु डज़ अची वियो। छा लाइ त ही जेको आहे अव्हांखे ऑलरेडी इन जी फॉर्मेशन मथे ॾिनल आहे त ही हुजे, शी हुजे, इट हुजे, हुते असीं जेको आहे डज़ ॾींदासीं ऐं जेको सब्जेक्ट में दे हुजे, आई हुजे, वी हुजे, यू हुजे, हुते असीं डू ॾींदासीं। हीअ अव्हांखे क्लियर थी चुको हूंदो। लेकिन इन खां पोइ बि अव्हांखे हिकु निजी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त जीअं अव्हां ही, शी, इट में अॻे पहिरीं जेको आहे अव्हां जेका अफर्मेटिव में वर्ब सां ई या एस जो इज़ाफ़ो कंदा, उहो नेगेटिव में कान्हे करिणो, छो जो ई एस ऑलरेडी जेको आहे हेल्पिंग वर्ब में अची चुको आहे। हीअ अव्हांखे ॿुधाईंदो हलां त डू नॉट जेको आहे या डू जेको आहे इहो हेल्पिंग वर्ब आहे। छाजो? प्रेज़ेंट इंडेफिनाइट टेंस जो नेगेटिव जो डू नॉट आहे। अगरि हिते इंट्रागेटिव अची वञे त सिंपली डू या डज़ आहे। उन खां पोइ इहा असांजो आख़िरी आहे त इंट्रागेटिव। अच्छा, इंट्रागेटिव छा खे चवंदा आहिनि? इंट्रागेटिव ऐं ईअं पंहिंजे सादन लफ़्ज़नि में चवां त इंट्रागेटिव हिकु सवालिया हूंदा आहे जंहिंजे अंदरि को शख़्स सवाल करे, तंहिंखे असीं इंट्रागेटिव चवंदा आहियूं। जंहिंजी फॉर्मेशन आहे पहिरीं डू या डज़ एंड देन सब्जेक्ट प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब एंड देन लास्ट ऑब्जेक्ट। इहो इन जी फॉर्मेशन आहे जंहिंजी मदद सां असां मुंहिंजा जुमिला ठाहे सघूं था ऐं जेके सिंधी खे इंग्लिश में ट्रांसलेट करे सघूं था ऐं इंग्लिश खे सिंधी में ट्रांसलेट करे सघूं था। हाणे तव्हां ॾिसो त फॉर एग्ज़ाम्पल डू अली। अच्छा, हिते हिकु मूंखां मिस्टेक थियल आहे जेको अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अली जेको आहे नालो आहे, इन सां हिते डज़ इस्तेमालु थींदो, पर हिते आऊं अली सां डू कयो आहे। इहे जेको लिखण में स्लाइड मुंहिंजी पंहिंजी ठहियल आहे, हिन जे करे तकड़ में थी चुको आहे। लेकिन ख़ैर आहे, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते बि डज़ अली बाय कार, छा अली कार ख़रीदे थो? डज़ अली ड्राइव कार, छा अली कार हलाए थो? उमेद करियां थो त अव्हांखे इहे जुमिला जेके आहिनि सम्झ अची चुका हूंदा त नेगेटिव, इंट्रागेटिव ऐं अफर्मेटिव कीअं हुआ। सभिनी खां पहिरीं आउं पंहिंजी तरफ़ सां इहो अव्हांखे ॿुधाईंदो हलां त सॼनि खां पहिरीं अव्हांखे हिन जी फॉर्मेशन यादि करणी आहे, फार्मूलो यादि करिणो आहे। बाक़ी अव्हां जेके आहिनि लफ़्ज़ जिन जी मीनिंग अव्हांखे ईंदी हूंदी त अव्हां ईज़िली तरतीबवार पंहिंजो जुमिलो ठाहे सघो था। जीअं हिते ॾिसो, सभ खां पहिरीं डू ॾिनल आहे त असां छा कंदासीं? सभ खां पहिरीं डू ॾींदासीं या डज़ ॾींदासीं। उन खां पोइ सब्जेक्ट यानी कमु करण वारो केरु? अली आहे, असां अली जो नालो ॾिनोसीं। कमु कहिड़ो करे पियो? ख़रीदे पियो, असां उहो ॾिनोसीं। ख़रीदे छा पियो? कार। त हेॾी तरतीब सां असां हिन जो जुमिलो ठाहे चुका आहियूं। त उमेद करां थो त अव्हांखे हीउ जेको लेक्चर हुयो इहो अव्हांखे क्लियर सम्झ अची चुको हूंदो। इनशाला असां हाणे नेक्स्ट लेक्चर में मिलंदासूं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।